पंजाब में इलेक्शन लाइ 21 अरब रुपया न मिलिया। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त पंजाब जी निगरान हुकूमत जो चवणु आहे त सिक्योरिटी लाइ सिर्फ़ 75,000 अहलकार ॾेई सघूं था। पंजाब में चूंडुनि लाइ 3 लख सिक्योरिटी अहलकारनि जी खोट आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमण कबीलाई तकरारनि सबब ॾोहनि में वाध जो एतराफ़ करे वरितो। संदसि चवणु आहे त असां पिकेटूं क़ाइमु करे बचाव बंद जो पुराणो निज़ाम बहाल करे रहिया आहियूं। पुलिस जे पिकेटुनि ते मुक़ररी सां ॾोह घटिजण शुरू थिया आहिनि। फितरी तौर ते कबीलाई तकरारनि सबब ॾोह वधण शुरू थियनि था। घोटकी, शिकारपुर ऐं सखर पुलिस खे जदीद हथियार ॾिना पिया वञनि। आला नस्ल जा कुत्ता रखिया आहिनि जेके सिक्योरिटी में मददगार साबित थींदा। आईजी सिंध पुलिस गुलाम नबी मेमण घोटकी जे कचे वारे इलाइक़े आंदल सुंदराणी पहुतो। बचाव बंद ते क़ाइम 60 पुलिस चौकियुनि जो जाइज़ो वठण बाद तैयार थियल चौकियुनि जो इफ्तिताह कयो। आईजी सिंध गुलाम नबी मेमण शहीद अमानत धारे जो पुलिस पिकेट जो भी इफ्तिताह कयो। आज़ाद कश्मीर जी हाई कोर्ट आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास के नाअहल करार ॾेई छॾियो। अदालत सरदार तनवीर इलियास के तौहीन अदालत केस में सज़ा ॿुधाई। अदालत आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म के अदालत जो वक्त पूरो थियण ताईं सज़ा ॿुधाई ऐं खेसि कंहिं बि अवामी उहिदे लाइ नाअहल करार ॾिनो। अदालत जो नए वज़ीर आज़म लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर के ख़त। कालदम तंजीम टीटीपी के अगवाणनि जी पाकिस्तान में बीहर आबादकारी इमरान खान ऐं संदसि हुकूमत की हिकमत अमली हुई। इन आबादकारी के इन वक्त जे एस्टेब्लिशमेंट की हिमायत हासिल हुई। दिफाई वजीर ख्वाजा आसिफ जो अमेरिकी मीडिया के इंटरव्यू। संदसि चवणु आहे त इस्लामाबाद जा काबुल में हुक्मरान तालिबान अगवाणनि सां सुठा लाॻापा आहिनि, पर अफ़गान तालिबान इख्तियारियूं पाकिस्तान ते हमलनि में पंहिंजी सरज़मीन जे इस्तेमाल खे रोकण में कामयाब न थिया। टीटीपी अॼु बि पाकिस्तान ते हमलनि लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल करे रही आहे। इमरान खान तालिबान जो नज़रियाती तौर हामी आहे। भारत तालिबान जी अॼु बि मदद करे रहियो आहे। इमरान न्याज़ी हुकूमत के खिलाफ बेतमादी रिथ कामयाब थियण गैर मामूली हो। इमरान खान जी विछायल बारूदी सुरंगन बावजूद मईशत तरक्की करे रही है। मईशत की बहाली लाइ कोशिशूं जारी आहिनि। सफारती लाॻापन ऐं तरक्की के न्याज़ी हुकूमत धक ॾिनो। असां पाकिस्तान की साख कायम करण में कामयाब थियासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो बयान।